कुंभार बिरादरी जे अहम मसलन खे उजागर करण ऐं पंहिंजी क़ौम खे अॻियां आणण लाइ आल पाकिस्तान कुंभार इतिहाद जी अहम गॾिजाणी मीरपुर ख़ास में सदर आल पाकिस्तान कुंभार इतिहाद जी सदारत हेठि थी गुज़री। ख़बर मूजिब आल पाकिस्तान कुंभार इतिहाद जे मरकज़ी सदर ऐं बानी मोहम्मद शरीफ कुंभार मरकज़ी जनरल सेक्रेटरी ख़ालिद हुसैन कुंभार जी अॻवानी में इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल कुंभार बिरादरी जे मौजूदीन, जंहिंमें मोहम्मद जुमन कुंभार मीरपुर ख़ास खां डॉक्टर ख़ालिद कुंभार, दादू खां मोहम्मद हनीफ कुंभार, दौड़ खां मौलवी खान मोहम्मद, 60 मील खां शफी मोहम्मद कुंभार, हैदराबाद खां इरफान कुंभार, नवाब शाह खां मास्टर अब्दुल गफ़ार कुंभार, टंडे अलहयार खां हबीबुल्ला कुंभार, टंडो अलहयार खां आबिद अली कुंभार, मीरपुर ख़ास खां रहमतुल्ला कुंभार, सांगड़ खां मोहम्मद बच्चल कुंभार बदीन खां शिरकत कई। गॾिजाणी में कुंभार बिरादरी जे ग़रीब माण्हुनि जी मदद न थियण ते हिकमत अमली जोड़ी वई, जंहिंमें मुतफ़िक़ फ़ैसिलो कयो वियो त असां पंहिंजी कुंभार बिरादरी खे हक़ ॾियारण लाइ जल्द हैदराबाद, कराची, सखन ऐं मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस करे मुतासिर कुंभार बिरादरी जा मसइला उजागर कंदासीं। उन मौक़े ते जल्द पूरे पाकिस्तान जी कुंभार बिरादरी खे सिंध में आल पाकिस्तान कुंभार इतिहाद जी 11वीं सालगिरह जे मौक़े ते गॾु करे अज़ीम शान इज्तिमा बि कराइण ते इत्तिफ़ाक़ कराइण। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।